सिंध जे 24 ज़िलनि में 63 तकनि ते ज़िमनी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जारी। पीपल्स पार्टी, जमायत इस्लामी ऐं तहरीक इंसाफ समेत मुख़्तलिफ़ पार्टीज़ जा 434 उम्मीदवार मैदान ते लथल। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास सखर, नवाबशाह, जामशोरो, ठट्टो, दादू, बदीन, सजावल, सांगड़, मटियारी ऐं टंडो अलायार ज़िलनि में वोटिंग। नौशर फिरोज घोटकी, खैरपुर, जैकबाबाद, कशमोर ऐं शिकारपुर में वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। चूंडुनि जे मौक़े ते सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। 292 पोलिंग स्टेशन इंतहाई हसास ऐं 157 हसास करार। 8 वॻे सुबुह जो शुरू थियल पोलिंग जो अमल बिना कंहिं साई जे शाम जो 5। कराची जो मेयर कंहिंजो हूंदो? पीपल्स पार्टी जमायत इस्लामी विच में चोटीअ जो मुक़ाबलो। कराची जे 7 ज़िलनि जे 26 सीट ते ज़िमनी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जारी। 11 यूसी चेयरमैन ऐं वार्ड मेंबर जे 15 सीट ते वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। क्यामाड़ी ज़िले जे 7, ओभर ज़िले जे 6 ऐं कोरंकीअ जे 5, ओलह ज़िले जे 3 ऐं मलीर जे 1 सीट ते मुक़ाबलो। पीटीआई, पीपल्स पार्टी, जमायत इस्लामी उम्मीदवार मैदान में लथल। MQM जो बाइकॉट। हैदराबाद में बि 10 सीट ते चूंड दंगल। कराची जे यूसी 13, नॉर्थ कराची रशीदाबाद पोलिंग स्टेशन ते छिकताण। सियासी पार्टी 7 कारकुननि में झेड़ो, बजणा ज़ख़्मी। औरत पोलिंग एजेंट्स जो एहतजाज। इलेक्शन कमीशन जे अमले ते पोलिंग अमले जे बैलेट बॉक्स न ॾेखारण जो इल्ज़ाम। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां अफगानिस्तान ऐं चीन जे पॾेई वज़ीरनि जूं धार मुलाक़ातूं। इलाक़ाई सलामती, बॉर्डर मैनेजमेंट, दिफ़ाई सहकार ऐं बतरफ़ी सिक्योरिटी सहकार ते ॻाल्हियूं। ISPR मूजिबि अफ़गान पॾेई वज़ीर अमीर जान मुत्तकी सां मुलाक़ात दौरान आर्मी चीफ दहशतगर्दी ऐं इंतहा पसंदीअ जे गॾियल चैलेंजिस खे मौसर तरीक़े सां मुंहुं ॾियण लाइ ॿिन्ही मुल्कनि में सहकार वधाइण ते ज़ोर ॾिनो। अफ़गान उबूरी हुकूमत जी हर मुमकिन हिमायत जो बि अज़म। अफ़गान पॾेई वज़ीर अफ़गानिस्तान में अमन ऐं तरक़ीअ लाइ पाकिस्तान जे कोशिशुनि जो एतिराफ़ कंदे गॾिजी कमु करण जी ख़्वाहिश जो इज़हार कयो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां चीन जे पॾेई वज़ीर चिंग कॉन्ग जी बि मुलाक़ात। CPEC मंसूबे जे मुकमल हिमायत जो अज़म। चीनी पॾेई वज़ीर इलाक़ाई ऐं अमन इस्तेहकाम लाइ पाकिस्तान जे कोशिशुनि जी वाखाण कंदे CPEC में थियल अॻभराई ते बि इत्मिनान जो इज़हार कयो। लंडन में मौजूद वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी नून लीग सरबराह नवाज शरीफ सां मुलाक़ात। अदलिया, हुकूमती छिकताण, अमन अमान ऐं मुआशी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॻूणे चीफ जस्टिस साक़िब निसार खे PTI जो एजेंट करार ॾींदे चयो त साक़िब निसार नवाज शरीफ जी नाअहलीअ में मुख्य किरदारु अदा कयो। साक़िब निसार जो हिकु ई मक़सदु हो नवाज शरीफ खे हाराइण ऐं PTI खे कामयाबु कराइण। ऑडियो लीक समूरनि किरदारनि खे वाक़फ़ो करे छॾियो आहे। लंडन में मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त पार्लियामेंट दायरे में रही पंहिंजा हक़ तस्लीम कराईंदी। रुगो पंजाब में चूंड कराइण मुल्क ख़िलाफ़ साज़िश इमरान ख़ान खे इक़्तिदार में आणण जो गठजोड़ आहे।